हुकूमत मोबाइल कॉल्स ऐं इंटरनेट पैकेजिस महांगा करे छॾिया। इलेक्ट्रिक ऐं 850 सीसी गाॾियूं सस्तियूं कयूं वयूं। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन चयो आहे त मोबाइल फ़ोन कॉल्स, इंटरनेट डेटा जे इस्तेमाल ऐं SMS ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी लॻाई पई वञे, जंहिंसां आबादी जे वॾे हिसे ते टैक्स लागू थींदो। शौकत तरीन क़ौमी असेंबली में बजट तक़रीर कंदे चयो त IT सर्विस जी रवानगी वापार खे ज़ीरो रेटिंग जी सहूलियत फराहम कई वई। क़ुरान पाक जी छपाई लाइ मयारी काग़ज़ घुराइण ते बि छूट ॾिनी वई। नाणे वारे वज़ीर ॿुधायो त ईंदड़ बजट में मोबाइल फ़ोन ऐं टायर घुराइण ते रेगुलेटरी ड्यूटी वधाई पई वञे। हुन चयो त इलेक्ट्रिक गाॾियुनि जे मक़ामी मैन्युफैक्चरिंग लाइ कट्स घुराइण ते टैक्स छूट ॾिनी वई। उन्हनि गाॾियुनि लाइ सेल्स टैक्स जी शरह में 17% खां 1% ताईं घटिताई कई वई आहे। हुन चयो त मक़ामी तौर ते ठहंदड़ 850 सीसी गाॾियुनि ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी ऐं UAT टैक्स ख़तमु कई वई आहे। इन ते सेल्स टैक्स जी शरह 17 मां घटाए 12.5% कई वई आहे। नाणे वारे वज़ीर ॿुधायो त नंढे कारोबार खे सेल्स टैक्स जी छूट ॾिनी वई आहे।